नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर में पीर जे ॻोठ जे इलाइक़े आदिल शाह में 4 ॾींहं अॻु अगवा बाद जिनसी ॾाढाई जो निशानो बणाए बेदर्दी सां क़त्ल कयल मासूम न्याणी मोनिका लाड़क जे क़त्ल में मुलविस कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ राणीपुर में सिविल सोसाइटी पारां इमदाद लाड़क, शौकत घांगरो, आमिर मैसर, सरमद निसार भुट्टो, सईद जरवार, हुसैन शाह, इम्तियाज़ सिरकी जी अॻुवाणी में खीर बाज़ार खां नेशनल प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई है। इन मौके ते एहतजाज कंदड़ सख्त नारेबाज़ी कंदे चयो त मासूम ॿारड़ी मोनिका लाड़क खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़ियो इंतहाई दिल ॾुखोईंदड़ आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे तमामु घटि आहे। हिननि चयो त अहिड़नि वाक़िअनि में पुलिस मुकमल तौर ख़ामोश तमाशाई बणियल आहे। 4 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस मासूम न्याणी मोनिका लाड़क जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नाहे सघी। हिन चयो त वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।